जमात इस्लामी जे अमीर मोहम्मद हुसैन मेहनती बोर मुतासिरनि जी बर वक्त बाहर ऐं पाणी जी नेकाली में सिंध हुकूमत के नाकाम करार ॾींदे मुतासिरनि जी इमदाद में देर तौड़े विरासत में नाइंसाफ़ी ऐं करप्शन ख़िलाफ़ तहरीक खे तेज़ करण जो इशारो ॾिनो आहे। कराची जे कोबा ऑडिटोरियम तक़रीब खे ख़िताब कंदे मोहम्मद हुसैन मेहनती चयो त हिन वक्त मुल्क वॾे आज़माइश में इम्तिहान में आहे। सिंध जा लखें बोर मुतासिर माण्हू लावारिस खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि, पर हुक्मराननि जे कन ते जुई बि नथी चुरे। हुन चयो त PDM सरकार नाकाम तरीन हुकूमत साबित थी आहे। महांगाई अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। ॿिए तरफ़ सियासत इंतिशार जो शिकार आहे। हुकूमत तोड़े मुख़ालिफ़ धुर मुल्क खे बहराननि मां कढण ऐं बोर मुतासिर तोड़े आम माण्हुनि खे मुश्किलातनि मां निजात ॾियारण बदिरां पाण में ॼुंडापट में रुधल आहिनि। जमायत इस्लामी जे अमीर मोहम्मद हुसैन मेहनती जो चवणु हो त ॿई धुरियूं मुल्क ऐं क़ौम खे IMF ऐं धारियनि जी ग़ुलामी तरफ़ धिकण में बराबर जूं शरीक आहिनि। सिंध में बरसात ऐं ॿोॾि जे पाणी वॾी तबाही मचाई आहे। बहराड़ियुनि में रहंदड़ 50 सैकड़ो आबादी पाणी हेठि आहे। मुतासिरनि खे पंहिंजो हक़ ॾियारण लाइ जाखोड़ जारी रखी वेंदी।